8 ॾींहं अॻु टंडोलायर में मुड़ुस हथां बेदर्दी सां तशद्दुद बाद फ़ौत थींदड़ नारी ज्योतिबाई क़त्ल केस में औरतुनि जी तरक़ी वारी वज़ीर शाहीना शेर अली वाक़िए जो नोटिस वठी छॾियो। ज्योति जे मुड़ुस मुकेश कुमार पंहिंजी 35 वरियनि जी घरवारी ज्योतिअ खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाईंदे खेसि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं बाद भाइरनि पारां ज्योति खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। वाक़िए बाद मक़तूला जे भाउ लक्ष्मण कुमार टंडोलायर जे ए सेक्शन थाणे ते वाक़िए जो केस मुकेश ख़िलाफ़ दाख़िल करायो, पर उन बावजूद बि मुकेश आज़ाद घुमी रहियो आहे। इन हवाले सां ख़ानदान ऐं बिरादरी औरतुनि जी तरक़ी वारे खाते टंडोलायर पहुतो, जिते असिस्टेंट डायरेक्टर रेशमा थेबो सां मुलाक़ात कई। असिस्टेंट डायरेक्टर रेशमा थेबो मीडिया खे ॿुधायो त बीइंग अ वुमेन डेवलपमेंट ऑफिसर जेको ज्योतिबाई जो ही केस पियो आहे, असां बिल्कुलु सख़्तु अल्फाज़नि में उन्हनि जी मज़म्मत था कयूं। हिननि जो ब्रदर असां वटि इहो केस खणी आयो आहे, बाक़ाइदा कंप्लेन रजिस्टर कराई अथनि। मैटर इहो आहे जो ज्योतिबाई जो मर्डर करण खां पोइ हेसि ताईं 27 तारीख़ खां पोइ हेसि ताईं हू जेको मुजरिम आहे आज़ाद थो घुमे। FIR कटण खां पोइ बि हू कोर्ट मां मथां ई मथां बेल कराए अञा ताईं अरेस्ट न थियो आहे। हाणे जेकी 12 तारीख़ असांजी कोर्ट में हेयरिंग थींदी, उन में वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जे तरफ़ खां उन तव्हांखे फुल सपोर्ट हूंदी, असांजी मिनिस्टर शाहीना शेर अली जे तरफ़ खां तव्हांखे फुल सपोर्ट हूंदी, ताकी हर सूरत असां उहा बेल रिजेक्ट कराए उन मुजरिम खे असां गिरफ़्तार करे ऐं ज्योतिबाई सां इंसाफ़ करे सघूं। असीं जीअं इहो मर्डर थियो उन से जेको केस खे ॾिसूं पिया हलूं पिया ज्योति जे भाउ लक्ष्मण सिंह गॾु आहियूं ऐं अॼु असां हिन हैदराबाद टंडोलायर में सेफ हाउस में आया आहियूं, डिप्टी डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट में, जिते अधी असांजी भेण रेशमा थेबो वेठी आहे, जंहिं पर्सनल कल्ह जीअं मीडिया ते हली हुई ॻाल्हि, उन ॻाल्हि जो उन नोटिस वरितो, वरी मिनिस्ट्री नोटिस वरितो ऐं मिनिस्ट्री हिननि खे इंस्ट्रक्शन ॾिनी त हिन केस खे तव्हां पर्सनली ॾिसो। हाणे असांजी रिक्वेस्ट आहे, अर्ज़ु आहे त पाकिस्तानी अदलिया खां त हीअ जेका 12 तारीख़ ही इंटरिम बेल ते आहे जेको मुजरिम इहो मुकेश कुमार वल्द पेसूमल, उन जी 12 तारीख़ बेल रद्द कई वञे त जीअं हीअ जेको न केस ते असरअंदाज़ न थिए ऐं रद्द थियण खां पोइ माना कोर्ट में अचे, पोइ कोर्ट जी असांखे मुकमल यकीन आहे जेको बि कोर्ट फ़ैसिलो कंदी असांखे पाकिस्तान जे अदलिया ते मुकमल यकीन आहे, असीं उन फ़ैसिले खे बिल्कुलु मञींदासीं। सूबाई वज़ीर वुमेन डेवलपमेंट अमलदारनि खे सख़्ती सां हिदायत जारी कई आहे त ज्योति जे मुबैना क़त्ल केस में ख़ानदान खे मुकमल क़ानूनी मदद ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु कोशिश डिजिटल टंडोलायर।